अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ बलिकार ऐं वक़्तु भोज़दार हेडलाइन्स सां ॾिठूं। बुलेटिन जी शुरूआत में आगाह कंदासीं त सिंध में 32 जुडिशियल मैजिस्ट्रेट जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। मीर शाहनवाज़ ख़ान खे सखर मां मलीर ऐं मंसूर अहमद खे किंगरीअ खां मलीर बदिली कयो वियो, जॾहिं त अब्दुल लतीफ़ खे खैरपुर मां उबावड़ो ऐं ख़ुशी मोहम्मद खे कराचीअ मां शहीद बेनज़ीराबाद बदिली कयो वियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध में 32 जुडिशियल मैजिस्ट्रेट जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो। मीर शाहनवाज़ ख़ान खे सखर खां मलीर ऐं मंसूर अहमद खे किंगरीअ खां मलीर बदिली कयो वियो, जॾहिं त अब्दुल लतीफ़ खे खैरपुर मां उबावड़ो ऐं ख़ुशी मोहम्मद खे कराचीअ मां शहीद बेनज़ीराबाद बदिली कयो वियो, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ख़बर ते पहुचूं पिया। सिंध में 32 जुडिशियल मैजिस्ट्रेट जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो। मीर शाहनवाज़ ख़ान खे सखर खां मलीर ऐं मंसूर अहमद खे किंगरीअ खां मलीर बदिली कयो वियो, जॾहिं त अब्दुल लतीफ़ खे खैरपुर मां उबावड़ो ऐं ख़ुशी मोहम्मद खे कराचीअ मां शहीद बेनज़ीराबाद बदिली कयो वियो आहे। ख़बरों ते पहुचायूं पिया। सिंध में 32 जुडिशियल मैजिस्ट्रेट जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो। मीर शाहनवाज़ ख़ान खे सखर खां मलीर ऐं मंसूर अहमद खे किंगरीअ खां मलीर बदिली कयो वियो। अब्दुल लतीफ़ खे खैरपुर मां उबावड़ो ऐं ख़ुशी मोहम्मद खे कराचीअ मां शहीद बेनज़ीराबाद बदिली कयो वियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ख़बरों ते पहुचायूं पिया। सिंध में 32 जुडिशियल मैजिस्ट्रेट जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो।